कंडियारो खां ख़बर शामिल कयूं पिया। अब्दुल जब्बार सेठार जे रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अवामी मार्च जो कंडियारो में शानदार इस्तक़बाल कियो वियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ कराची खां इस्लामाबाद ताईं निकितल अवामी लॉन्ग मार्च जे इस्तक़बाल लाइ कंडियारो क़ौमी शरह ते मुख़्तलिफ़ हंधनि ते इस्तक़बालिया कैंपियूं क़ाइमु कयूं वयूं, जंहिंमें कंडियारो सैयद CNG ते PPMPA सैयद सरफराज़ हुसैन शाह ॻोठु जाम नूरुल्लाह में PP अॻवान ऐं झूनो जियालो साईं ॾिनो गांगरो PP वर्कर AD गांगरो शाह जमाल पेट्रोल पंप ते सिंध सोलंगी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन अॻवान रहमतुल्लाह सोलंगी ऐं PP अॻवान चीफ सरदार भले रखियो लाखो पारां धार धार लॻायल इस्तक़बाल कैंपिन समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते कैंपियूं क़ाइमु कयूं वयूं, जिते PP चेयरमैन बिलावल भुट्टो जी अॻवानीअ में निकितल अवामी लॉन्ग मार्च जो इस्तक़बाल कियो वियो। जॾहिं त अवामी लॉन्ग मार्च जे शुरा मथां गुलनि जी वर्खा कई वई। कैंपिन में PP कारकुननि पारां दौल शरननि ते रक़्स पिणु कयो वियो, जॾहिं त उठनि जो रक़्स पिणु करायो वियो। लॉन्ग मार्च सेक्रेटरीअ लाइ ज़िले नौशरो फिरोज़ पुलिस पारां SSP क़यूम पिताबी जी ख़ासि हिदायतुनि ते क़ौमी शरह जे मुख़्तलिफ़ हंधनि ते पुलिस नफ़री मुक़ररु कई वई।